अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ से मैं फौजिया एजाज। सबका प्यारा हेडलाइन। वज़ीर-ए-आज़म इमरान खान आलमी बिरादरी के अफगानिस्तान जी हंगामी बुनियादन ते मदद करण जी अपील करे छॾी। ट्विटर ते जारी कयल बयान में कप्तान चयो आहे त गॾियल क़ौमुनि जे उसूलनि मूजिब अफ़गान अवाम जी मदद करण आलमी बिरादरी जी ज़िम्मेवारी आहे। लखें अफ़गानी बुख विघे मरी रहिया आहिनि। इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते अफ़गाननि जी मदद कई वञे। उन्नीस सौ 58 ईस्वी जे एक्ट तहत प्रोटेक्टिव फॉरेस्ट करार ॾिनल निंगी ऐं भंडार ॿेट सिंध सरकार जी मिल्कियत हुजण जी तस्दीक सूबाई ॿेड़े खाते समरी वॾे वज़ीर ॾांहुं उमाड़े छॾी। समरीअ में वाज़े कयो वियो आहे त भंडार ॿेट जी एराज़ी 3000 एकड़ ऐं निंगी ॿेट जी एराज़ी 8000 एकड़ आहे। सिंध काबीना जी मंज़ूरीअ बाद बाज़ाब्ता तौर नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह केटी बंदर भरिसां समुंड में ॿेड़ियूं ऐं मुहाणनि जे बुॾण वारे वाक़े जो नोटिस वठी छॾियो। कमिश्नर हैदराबाद ऐं फिशरीज़ खाते जे अमलदारनि खे मुहाणनि जी वाहर लाइ हिदायतूं जारी। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त एडमिनिस्ट्रेटर ऐं पुलिस मुहाणनि जी ॻोल्हा लाइ क़दम खणे। ठटे ऐं बदीन जे सामुंडी हदुनि में नंढा वॾा ॿेट आहिनि। थी सघे थो गुम थियल मुहाणनि उते पनाह वरिती हुजे। ज़रूरत पवण ते नेवीअ खां मदद तलब करे सघिजे थी। PA-76 गुड़ाबारे जे MPA हाजी अली हसन ज़रदारी पारां केटी बंदर ते तेज़ हवा सबब ॿेड़ी ऊंधी थियण ऐं मुहाण जे गुम थियण वारे मामले जो नोटिस। गुम थियल माण्हुनि जूं हयातियूं बचाइण लाइ हर मुमकिन क़दम खणण जी हिदायत। पीपल्स पार्टी जो नौजवान अॻुवान आशिक़ हुसैन ज़रदारी केटी बंदर रवानो। केटी बंदर वेझो हजामरो क्रीक वटि तेज़ हवाउनि सबबि होड़ो समुंड में बुॾी वियो। मेरी टाइम सिक्योरिटी जो चवणु आहे त होड़े में 16 मुहाणा सवार हुआ, जिन मां 4 खे बचायो वियो आहे। बाक़ी 12 ॼणनि जी ॻोल्हा जारी आहे। मेरी टाइम सिक्योरिटी ऐं ज़िले इंतिज़ामिया खे तेज़ हवा सबबि रेस्क्यू ऑपरेशन में ॾुखियाई। बिलाल भुट्टो ज़रदारी साहब की हिदायत पर किसान मार्च हुए हैं और मौजूदा हुकूमत की जो नालायक जिसके बिना पर बहुत सारे मसाइल इस मुल्क में हैं जिनका सामना पाकिस्तान के लोगों को करना पड़ रहा है, उसमें एक हालिया बहरान जो है वो यूरिया का पैदा हुआ है, जिसकी वजह से मुल्क भर में किसानों की हालत ख़राब है, ज़मींदारों की हालत ख़राब है, फसलें उनकी बर्बाद हो रही हैं और उसी सिलसिले में कराची में भी एहतजाज होगा। पीपल्स पार्टी पारां महांगाई ज़रिए भाण जी खोट ऐं तब्दीली सरकार जी मुल्क दुश्मन पॉलिसियुनि खिलाफ़ लॉन्ग मार्च जी शुरूआत मलीर ज़िले खां करण जो ऐलान। इतलात वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त 24 जनवरी ते मलीर समेत सॼे मुल्क में रैलियूं कढियूं वेंदियूं। मुल्क में तेल, गैस, बिजली ऐं ज़रिए भाण समेत हर शइ जो बहरान आहे। सिंध में लागू कयल शानदार मकानी निज़ाम जी मुखालफ़त बेरोज़गारी ऐं महांगाई तां ध्यानु हटाइण लाइ कई पई वञे। सियासी जमातुनि ऐं अवाम जे मुखालफ़त बावजूद सदारती निज़ाम लागू कयो वियो त मुल्क खे वॾो नुक़सान रसंदो। चंडो अलहयार वाक़ियो ॿिनि धुरियुनि जो ज़ाती जहिड़ो आहे। MQ वाक़े खे अजायो लिसानी रंग ॾियण जी कोशिश करे रही आहे। मक़तूल जे वारसनि जे मर्ज़ीअ मूजिब FIR दाख़िल कराए जाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वाक़े में माजिबल शख़्स मथां बि क़त्ल जो इल्ज़ाम हो। मुतहदा हिकु भेरो ॿीहर सूबे में लसानी ॾफियड़ कराइण जी साज़िश न करे। इतलात वारे सूबाई वज़ीर सईद गनी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस।
पार्टी के वाइस चेयरमैन अल्ताफ जसकानी के कत्ल केस में नामजद जवाबदार खलीलुर रहमान उर्फ भोलो खानजादो के कत्ल खिलाफ टंडो अलायार में शटरबंद हड़ताल। अक्सर इलाकन में दुकान ऐं पेट्रोल पंप बंद, ट्रैफिक न हुजण बराबर। खानगी स्कूलन के ताला, खानजादा बिरादरी जो हैदराबाद बिल्कुल खास रोड ते धरणो। पुलिस ताला पहुंचण बाद मुजाहिर में भोलो खानजादे जे धीउ समेत 2 औरतूं जख्मी, इलाके में चिकना। में तेज हवा सागर बरसात, वोट की बेतमातिल और डेहर की बाबरो, खानपुर महर, आदिलपुर ऐं इलाकन में वसकारे बाद थधि वधी वई। कणक जे फसल के नुक़सान, सखर में कारा ककर छायल। कराची में 40 खां 45 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवाऊं। गर्मी पद 17 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। सुद समा वाले वफाकी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त शरीफ कुटुंब राणा शमीम केस में थियल इंकशाफन जी तरदीद नाहे कई। राणा शमीम अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जे ऑफिस में वेही कसमनामो रिकॉर्ड करायो। मामलो साफ़ थी वियो आहे त नून लीग अदालत ते असरअंदाज थियण लाइ अहिड़ो ड्रामो रचायो। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान। तब्दीली सरकार जजन के दबाव में आणण लाइ नई कानून साज़ी करे रही है। कुमरान जो समूरो ध्यान अपोजिशन खिलाफ केस दाख़िल करण ते आहे। शेख रशीद जी ॻाल्हियुनि ते ध्यान न पिया ॾियनि। नवाज़ शरीफ अचण जो ऐलान पाण कंदो। आइन ते अमल करण खां सवाइ मुल्की हालत में बहितरी अचण जो सवाल ई पैदा नथो थिए। नून लीग अॻवान राणा सनावला जी लाहौर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। मुल्क में कोरोना वायरस हिकु भेरो ॿीहर तेज़ी सां पखिड़जण लॻो। 12 मरीज़ फोत थियो। 6540 नवां केस ज़ाहिर। NCOC जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वायरस जे हक़ारी केसनि जी शरह 11.10% रही। कोरोना वायरस विघे फोत थियलनि जो कुल अंग 29,077 थी वियो। मरीज़नि जो मजमूई अंग 13,60,019 ते पहुची वियो। गंबट सैद बिरादरी जी जिलानी ऐं लिखियली दुल्हन में झेड़े वारे मामले तां वकीलन ऐं SHO गंबट विच में शुरू थियल तकरार तेज़। फे लीग अॻवान एडवोकेट नूरुल शाह जिलानी पारां SHO अब्दुल जब्बार मेमण खिलाफ FIR दाख़िल करण लाइ दरख़्वास्त। सीनियर वकील खे नतीजा भोगण जूं धमकियूं ॾींदड़ SHO खिलाफ कार्रवाई जी अपील। मक़ामी अदालत जे एडिशनल सेशन जज दरख़्वास्त ॿुधे जोॻी करार ॾेई SHO खे सूमर ॾिहाड़े तलब करे वरितो। ॻोठ छतो गाॾही बहिराण हथियारबंदनि जो हमलो। ज़मीन ते लांडी में वेठल नौजवान क़त्ल। रईस गफ़ार खान डेहराज जे नौकर अनीस चन्नो खे क़त्ल करण बाद जाबदार आसानी सां फरार। पुलिस जांच शुरू करे छॾी। मामलो मां अगवा थियल 2 नींगरनि जे घर में कोहराम बदल। शेख पाड़े वासी अब्दुल अहद भट्टी ऐं ॻोठ जान मोहम्मद भुट्टो वासी 14 वरियनि जो गोश्त बख़्श भुट्टो जो पतो पइजी न सघियो। मुतासिर कुटुंबनि वॾे वज़ीर सैद वादली शाह ऐं IG सिंध खे नीगर बाज़ियाब कराइण जी अपील करे छॾी।